न्यू सईदाबाद मां ख़बर ॾींदा हालो त सिविल सोसाइटी हाला जे चेयरमैन सैयद गुलफाम शाह चयो आहे त समाजी ख़िदमतुनि में सुकून मिले थो। सिविल सोसाइटी गुज़िरियल 5 सालनि में इंसानियत ख़ातिर पंहिंजी वस आयर ख़िदमत करे रही आहे। हिन चयो त अल्हम्दुलिल्लाह सिविल सोसाइटी जे कम ऐं किरदार मां मुतासिर थी काफ़ी अहम शख़्सियतुनि सिविल सोसाइटी में शमूलियत जो इरादो कयो आहे, जंहिं में रिटायर्ड फ़ौजी ऑफिसर ऐं ब्यूरोक्रेट भी शामिल आहिनि। हिन चयो त इहो ॾींहुं परे नाहे जंहिं ॾींहुं सिविल सोसाइटी सिंध क्लब जियां पंहिंजो मुक़ाम जोड़ींदी। सैयद गुलफाम शाह वधीक चयो त अल्लाह साईं फरमाए थो त तव्हां ॿियनि लाइ आसानियूं पैदा करियो ऐं आउं तव्हां लाइ इहे दर खोलींदुसि जेके तव्हां जे वहम गुमान में बि कोन हूंदा। इन ई सोच ते कमु करे रहिया आहियूं। सिविल सोसाइटी हज़रत नूह जी ॿेड़ी मिसल हिकु ॿेड़ो आहे जंहिं में सवार थी ख़िदमत कंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।